अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। वाह विञाए मसो पुठीअ जंहिं पंधु करियां, छटा छपर पिरीअ जो पेर परञा तो, कन रिसालनि पेर परता तो बि लिखियो आहे। बर बोराव जो सो लॻी मतां लटी, छटा छपर यानी ख़ुशबूदार जबल, जंहिंखे पिरीअ सां लाॻापियल शइ जेका बि पिरीअ जेतिरी ख़ूबसूरत हूंदी आहे, प्यारी हूंदी आहे, सौंपिजे, अमानत ॾिजे, उन जी पारत कजे। उन लाइ अंदर में नरम गोशो हुजणु हिकु फितरी ॻाल्हि आहे। उन जी तारीफ़ बेख़ुदि वात मां निकिरियो वञे। ससुई पंजनि सुरनि में छपर यानी जबल लाइ सख़्तु लफ़्ज़ चवंदी आई आहे, पर हिते उनखे पिरीअ जे पेरनि जा निशान अमानत तौरु पई ॾिए, तंहिं करे उन लाइ प्यार वारा लफ़्ज़ पई ॻाल्हाए। ससुईअ पिरीअ जो पेर ॾिठो आहे। वाह यानी तेज़ हवा खे चवे पई त ए वाह, इहो पेर न विञाइजि, जंहिंजे आधार ते सहारे ते मां अॻिते पई वधां। ए ख़ुशबूदार जबल, ही पिरीअ जो पेर तोखे अमानत तौरु सौंपियां थी, उन जी पारत हुजे, ॿेली अमानतदार थिज। भरपट बयाबान में इहो हिकु ई मुंहिंजो सहारो आहे, उन जे आधार ते ई अॻिते पई वधां। मतां इहो आख़िरी सहारो लटे छॾी, विञाए छॾी, उन खां सवाइ पिरीअ ताईं पहुचणु मुमकिन ई कोन्हे।